नसीराबाद बल्दियाती इलेक्शन के मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वार्ड नंबर 3 जो मज़बूत उम्मीदवार रईस बख्श अली चांडियो साहिब के मान में अली नवाज चिंजणे सदाम हुसैन चिंजणे तरफा कॉर्नर गॾजाणी कोठाई वई। कॉर्नर गॾजाणी में मेहमान खास PPMPA सरदार बुरहान खान चांडियो साहिब शिरकत कई। उन मौके ते नसीराबाद के मुख्तलिफ वार्डन जा उम्मीदवार PP अगवान ऐं चिंजणी बिरादरी, शेख बिरादरी ऐं चांडियो बिरादरी, खोखर बिरादरी समेत शहर वासिन वोटरन वडे तादाद में भरपूर शिरकत कई। उन मौके ते कॉर्नर गॾजाणी में PPMPA सरदार बुरहान खान चांडियो खिताब कंदे चयो त 26 जून ते PP जे उम्मीदवारन के भरपूर नमूने कामयाब कयो वञे। नसीराबाद शहर PP जो गढ़ आहे। हितां हर भेरे PP उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाब थींदा आहिनि। PP अवामी पार्टी आहे, असांजो जीअण मरण पीपल्स पार्टी सां आहे।